बदीन में सिंध बार काउंसिल जी इलेक्शन जी तैयारियों जोर वठी वियूं। बदीन बार काउंसिल में एक तकरीब कोठाई हुई। तकरीब ख़िताब कंदे सिंध बार काउंसिल जे उम्मीदवार अगूणे पीर जी अयास तोने चयो त बदीन बार जे दोस्तनि अॻु बि उन्हनि जी सपोर्ट कई। उन्हनि जी सपोर्ट जे करे ई हू वॾनि उहिदनि ते पहुतो आहे ऐं आईंदा बि हू उन्हनि मां उहा ई उमेद रखे थो। तव्हां मूंखे अॻे बि वोट ॾिनो आहे, तव्हांजी महिरबानी ऐं शुक्रियो अदा थो कयां। तव्हांजे वोट सां मुंहिंजी इज़त थी आहे ऐं मूंखे सुठे मुक़ाम ते बि तव्हांजे करे मां हुयुसि। जिथे बि मां वियुसि उहो तव्हांजी रेस्पेक्ट हुई। पर जॾहिं बि को वकील मूं वटि आयो, जॾहिं एज़ अ प्रोसिक्यूटर जनरल हुयुमि, वकील इवन मुंहिंजो को प्रोसिक्यूटर या को पटियालो स्टाफ जो माण्हू, मूं सभिनी खे इज़त ॾिनी हिकु करी ऐं बराबरि। ऐं ॿार खे कॾहिं मूं न विसारियो। जॾहिं बि मां किथे बि विज़िट ते वियुसि पंहिंजे टेन्यूअर में, हिस्ट्री में कॾहिं कोन इहो आहे त प्रोसिक्यूटर जनरल इंटीरियर सिंध विया सॼी सिंध जो दौरो करे। पर जिथे बि मां वञा पियो, मां बार में वञा पियो, बार में मूंखे मोट मिले पई, इज़त मिले पई ऐं बार में ईअं मूंखे रेस्पेक्ट मिले पई जीअं मां बार जो को उहिदेदार हुजां। सो बार खे कॾहिं न विसारबो। सिंध बार काउंसिल जो मेंबर अयास तोनियो जॾहिं बदीन पहुतो त बार जे समूरनि वकीलनि सां पुरजोश इस्तक़बाल कयो। इन मौके ते डीपीपी सेशन कोर्ट बदीन मसूद जुणिजो, जनरल सेक्रेटरी मंजूर चांडो, सीनियर वकील इकबाल कसर मिर्ज़ा समेत केतिरनि ई वकीलनि तकरीब में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।